अल्लाह पाक सखी बानो आहे भाउ जावेद साहब कास्ट न ॿुधाईंदो में शायदि हू मना कंदा आहिनि तक़रीबन दोस्त उन्हनि ही 10 अदद क़ुरान मजीद तव्हांजे लाइ मोकिलिया आहिनि 3 अदद तव्हांजे लाइ बगदादी क़ाइदा 5 अदद क़ुरान मजीद ऐं 3 अदद बगदादी क़ाइदा ऐं हसन ॾेखारियो हू जेके इहे तख़्तियूं पयूं इहे सभु इहे ॿारनि जे लाइ हिकिड़ी अमर जी जे लाइ बाइकास चना आहे उन्हनि मूं ॾे अमानत मोकिली 5000 रुपया उन खां बाद असां ॾे अल्लाह पाक सखी बाने दोस्त 1000 रुपया अमानत मोकिली हुई उन मां ही 4 तख़्तियूं ॿारनि जे लाइ वठी आयुमि त जीअं क़ुरान मजीद पढ़नि हिकु अल्लाह पाक सखी बानो दर ते आयो उहो तव्हांजे लाइ मूंखे अमानत ॾेई वियो ही बिस्मिल्लाह रहमान रहीम 1000 रुपया साईं समाजी तंज़ीम आहे ड्रीम्स दी प्रोजेक्ट ऑफ ह्यूमैनिटी उन्हनि मूंखे चयो त तव्हांजो जिते वणे मदरसे वञी तव्हां ख़िदमत कयो उते ॾेई अचो बहितर सम्झो तव्हां हिन महिल परेशान बि आहियो तव्हांजा जेके बचिड़ा पढ़नि था अचो उनखे तकलीफ़ पई थिए ही 1000 2 3000 4000 5000 ही साईं बैटरीअ जे लाइ उहा अमानत मुंहिंजा बाबा साईं वाजिद मां तव्हांखे ॾियणु थो चाहियां उन्हनि में हुननि असां ॾे टोटल पैसा मोकिलिया हुया 1580 रुपया ठीकु 1580 रुपये में असांखे चयो साईं तव्हां 200 रुपया किराए जा खणो मां ही किराए वग़ैरह बि कुझु बि नथो खणा अस्सलाम वालेकुम साईं अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू साईं कल्ह तव्हांजे मदरसे जो हिकिड़ो लांगाज़ा ते नींगर मुंहिंजे घर पहुतो हुयो जेको ख़ैरु पियो वठे त मां हुन खां पुछा करायुमि त बचा तूं छो अहिड़ी गर्मीअ में धरतीअ में तूं निकितो आहे त मूंखे चयईं त साईं असांखे मदरसे जे लाइ क़ुरान मजीद घुरिजनि उन जे लाइ असां ख़ैरु पिया वठो छा इहा हक़ीक़त आहे साईं हक़ीक़त आहे बिल्कुलु सही ज़रूरत बि हुई अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं आयो आहे त हुनजो बि ख़ैर में हिसो थी पियो अलाह से अहिड़े हिसाब सां तव्हांखे बि रब साईं आंदो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो बि ख़ैर जो हिसो थी पियो जिन में हिसो वठनि था सभिनि जे ख़ैर में अंदरि हिसो आहे अलाह से सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो सुठो आहे हुन जेका नंढड़े मूंसां नींगर ॻाल्हि कई मुंहिंजे लाइ हैरान कोन हुई त तव्हांजे मदरसे में सिर्फ़ु 2 क़ुरान मजीद आहिनि छा इहा हक़ीक़त जी 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 साईं जी जी छो साईं कोई मोहल्ले वारा कोई सपोर्ट नथो करे तव्हांखे ॿुधायांव थो साईं ग़रीब माले वारा इहे जेके सुबुह जो वञी पंहिंजी मज़दूरी करे राति जो ऐं सुबुह जो वेलो खणींदा आहिनि वरी साईं नई साईं सुबुह जो वीचारा वेंदा आहिनि इहा हिन माले जी पोज़ीशन आहे रिज़्क़ त रब जे हथ में आहे पर हर को पंहिंजे हालत ॼणो ग़रीबी हाल जे हिसाब सां हलनि था अलाह सी उन्हनि खे बि रिज़्क़ कुशाद को करे ॾींदो असां बि उन्हनि जा दुआगू आहियूं साईं मां तव्हांजे मदरसे कोई नालो वग़ैरह त न लिखियो हुयो हिकिड़ो स्टेटस रखियो हुयो त हिकु मदरसे जे लाइ असांखे क़ुरान मजीद घुरिजनि उन खां बाद असांजो अल्लाह पाक सखी बानो आहे भाउ जावेद साहब कास्ट न ॿुधाईंदो में शायदि हू मना कंदा आहिनि तक़रीबन दोस्त उन्हनि ही 10 अदद क़ुरान मजीद तव्हांजे लाइ मोकिलिया आहिनि 3 अदद तव्हांजे लाइ बगदादी क़ाइदा छा चवणु चाहींदो साईं हिन जे लाइ अल्लाह साईं इन्हनि खे ख़ुशि रखंदो सलामत रखंदो दुनिया आख़िरत रब साईं इन्हनि जी भली कंदो हीअ जेसीं ताईं क़ुरान पढ़ियो वेंदो उन्हनि खे पियो हीअ सवाबु कार ख़ैरु आहे हीअ उन्हनि जे लाइ सवाबु जारी आहे जेसि ताईं हीअ क़ुरान जी तालीम थींदी जेसि ताईं हीअ क़ुरान पढ़ियो वेंदो अल्लाह उन्हनि जे घरनि खे बि आबाद कंदो रब साईं उन्हनि खे बि उन्हनि जे रिज़्क़ जे अंदरि मालनि जे अंदरि रब साईं इज़ाफ़ो अता फरमाईंदो उन खां अलावा साईं ही 5 अदद क़ुरान मजीद ऐं 3 अदद बगदादी क़ाइदा ऐं हसन ॾेखारियो हू जेके इहे तख़्तियूं पयूं इहे सभु इहे ॿारनि जे लाइ हिकिड़ी अमर जी जे लाइ बाइकास चना आहे उन्हनि मूं ॾे अमानत मोकिली 5000 रुपया जंहिं मां ही टोटल मां तव्हांजे लाइ परचेसिंग करे ही बिल ठाराए 5080 रुपए जो ही माशाल्लाह मां तव्हांजे लाइ वठी आहियां छा चवणु चाहींदो हुन अमरजन जे लाइ अल्लाह साईं उन्हनि खे आबाद रखंदो रब साईं उन्हनि खे इन ख़ैर जे अंदरि दुनिया आख़िरत में रब साईं उन्हनि जूं भलायूं कंदो हीअ कारे ख़ैर वारा कम आहिनि हिन मुस्लमान ई हिसो वठंदो आहे अल्लाह साईं उनजी दुनिया बि भली कंदो आख़िरत बि भली कंदो इहे तमामु सुठा अमल आहिनि हीअ अमल रुकण जहिड़ा न आहिनि हीअ जेसीं ताईं हीअ क़ुरान जी तालीम हलंदी तेसीं ताईं उनखे सवाबु मिलंदो रहंदो अल्लाह जे महबूब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कि अहिड़ा ख़ैर हूंदा आहिनि भले जा उहो दुनिया छॾे वञे पर उन जे कॾ इहो सवाबु उनजो जारी ईंदो हीअ क़ुरान जी तालीम अहिड़ी आहे भले जा जेसि ताईं दुनिया में आहे इनखे सवाबु मिलंदो रहंदो दुनिया खां हलियो वेंदो फ़ानी जहान खां तॾहिं बि इहो सवाबु उनजो जारी आहे अच्छा सर उन खां बाद आमीन साईं उन खां बाद असां ॾे अल्लाह पाक सखी बाने दोस्त 1000 रुपया अमानत मोकिली हुई उन मां ही 4 तख़्तियूं ॿारनि जे लाइ वठी आयुमि त जीअं क़ुरान मजीद पढ़नि ही सर उनजो बिल सियांच ज़ाती भाउ उन लाइ छा चवणु चाहींदो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से उनजी दुनिया आख़िरत भली कंदो रब साईं उनजी ज़रूरत उनखे पंहिंजी ग़ैबी ख़ज़ाने मां पूरियूं कंदो हीअ जेसीं ताईं मंजिली क़ुरान में इस्तेमालु थींदी रहंदी जेसीं ताईं इहा पई हूंदी अलाह जे घर जे अंदरि जेको मदरसे जे अंदरि तेसीं ताईं उनजो इहो ख़ैरु जारी आहे दुनिया में हूंदो तॾहिं बि इनखे ख़ैर जो इहो सवाबु मिलंदो
दुनिया खे छॾे वेंदो तॾहिं बि इहो जेको आहे जो सवाबु पियो जारी रहंदो। अलाह से ख़ुशि साईं उन रखंदुसि। खां बाद जीअं हींअर घर ॾांहुं निकिरां पियो कुझु देरि बि थी वई मूंखे त हिकु अलाह पाक सखी बानो दर ते आयो, उहो तव्हांजे लाइ मूंखे अमानत ॾेई वियो। हीअ बिस्मिल्लाह रहमान रहीम 1000 रुपया साईं अलाह से क़बूल हीअ तव्हांजे लाइ रखियो आहे, त हिन नंढड़नि जे लाइ टोपियूं वग़ैरह जेके निमाज़ी अचनि था उन्हनि जे लाइ तव्हां परचेस कजो। ऐं उन खां अलावा साईं मूंखे ख़बर पई, हालांकि मां सोचियो त अञा कंहिं ॿिए मदरसे जी ख़िदमत कंदुमि, पर जॾहिं तव्हां सां फ़ोन ते राबितो थियो त तव्हां मूंखे ॿुधायो त अदा सलीम असांजे मदरसे मां सोलर प्लेटां चोरी थियूं, बैटरी चोरी थियूं आहिनि। हाणे हिन वक़्तु असांखे बैटरी जी एॾी अशद ज़रूरत आहे, न असांजी आज़ान थिए थी, जमात रहिजी थी वञे, निमाज़ फ़र्ज़ु उन्हनि जो हलियो थो वञे। जुमे जो ॾींहुं केॾो अहम जुमे जो ॾींहुं आहे, बिजली जा हाल इहे लॻा पिया आहिनि, बिना जो का त जमात कुझु अचे थी, कुझु रहिजी थी वञे, पोइ चयो सही निमाज़ थी वई, बाबा निमाज़ थी वई, चए असां आवाज़ु त न ॿुधो, हाणे बैटरी हुजे त कुझु सहूलियत आहे हले आवाज़ु पहुचाऊं। हिननि ज़ालिमनि 4 बैटरियूं असांजे हितां खणी विया, सोलर प्लेट मस्जिद जे मथां पियो, ज़ालिमनि उतां खणी करे अलाह जे घर सां बि रियात न कयूं। अलाह से असां हाणे बि कहिड़ी उन्हनि खे बददुआ कयूं, बसि इहा ई बददुआ उन्हनि लाइ काफ़ी आहे जो अलाह जे घर जे अंदरि घिरी करे अलाह जे घर सां बि ख़यानत। हीअ अमन जूं जॻहियूं आहिनि, हिफ़ाज़त वारियूं जॻहियूं आहिनि, माण्हू जेको आहे त अची करे हिते अमन वठंदा आहिनि। हाणे अमन वारी जॻह बि जेको आहे त उहा हिफ़ाज़त में नथी रहे। साईं यकीन कयो उनजी बि पूरी कोन पवंदी, जेकॾहिं अहिड़ो कयो त उनजी पूरी कोन पवंदी। न बैटरी कुझु कोन अथव, ख़ाली सोलर प्लेट कोन्हे। हाणे 4 पखा लॻा पिया आहिनि सोलर जा, हाणे सोलर हुजे जमा जे लाइ का आसानी, ॿारनि लाइ का क़ुर पढ़ण जे लाइ आसानी पइजे। काफ़ी ॿार असांजा ईअं नथा अचनि साईं, असां गर्मी आहे की अचूं था त असां गर्मी बि जेको आहे ॾाढा तंग था थियूं। ॾिसो न हिन महिल बगीअ जी ॻाल्हि कयो में त वीडियो रिकॉर्डिंग जे एतिरो कुझु थी वियो आहे त तव्हां दिलि जाए कयो, उहा रब जी ज़ात वेठी आहे, उहे के बि मदद कंदो असांखे। उहो अहिड़ो रज़ाक आहे, अहिड़ो कुवत वारो आहे जो सभिनी जी जेका त हाजतुनि खे ज़रूरतुनि खे पूरे करण वारी हिकिड़ी अलाह जी ज़ात आहे। तव्हांजे लाइ तव्हांजी जेका मदरसे जी ॻाल्हि कयमि त हिकु भाउ जी 1000 रुपया तव्हांखे अमानत ॾिनमि, सूमरो कास्ट जो हुयो। ॿी हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे ड्रीम्स दी प्रोजेक्ट ऑफ ह्यूमैनिटी, उन्हनि मूंखे चयो त तव्हांजो जिते वणे मदरसे जी वञी तव्हां ख़िदमत कयो, उते ॾेई अचो। बहितर सम्झो तव्हां हिन महिल परेशान बि आहियो, तव्हांजा जेके बचिड़ा पढ़नि था अचो उनखे तकलीफ़ पई थिए। हीअ 1000, 2, 3000, 4000, 5000 ही साईं बैटरीअ जे लाइ 5000, ही 1000 रखियो तावन। इहो बि छा चऊं चाहिनि, बैटरी जा पैसा तव्हां पाण वटि रखो आहे, इहा अमानत रखो, मूंखे रब जी ज़ात ते भरोसो आहे। असांजे सिंध धरतीअ जा हिलाली पुट वेठा आहिनि, उन्हनि ते भरोसो आहे। मां कॾहिं बि कंहिं जागीरदार भोतार सरमाएदार कामोर खे अपील न कंदो आहियां। उहे हिलाली पुट जेके धरतीअ जा वेठा आहिनि उहे ॾिसंदा आहिनि मुंहिंजी वीडियो, पाण ई मदद कंदा आहिनि। असां तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर ॾेई छॾींदासीं, रब पाक चए तव्हांजी मदद कंदो। रब साईं थो फरमाए तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे मथां रहम कंदो, मां अलाह तव्हांजे मथां रहम कंदुसि। हे त असांजा मुक़दस जॻहियूं आहिनि, हे ख़ानकाऊं आहिनि, हे असांजी इस्लाही ईमान जूं जॻहियूं आहिनि। हितां असांजी जेको आहे त दुनिया आख़िरत जी भलाई जी फलाह थींदी आहे। इबादत अनल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मा अल्लाह अहदा। रब साईं थो फरमाए हीअ मुंहिंजा घर, हीअ मुंहिंजी इबादत ख़ासि मुंहिंजी इबादत जूं जॻहियूं आहिनि। बैतुर रसूल जिते क़ुर जी तालीम ॾिनी वेंदी आहे, बचे जे अंदरे वारे इंसान खे उजारींदी आहे, दिलि खे जेको आहे त क़ुर जी रोशनी ॾिनी वेंदी आहे, क़ुर जो उलूम उन जे अंदरि दाख़िल कयो वेंदो आहे। और रब साईं थो फरमाए इन जे ज़रिए हू पाण बि बची थो वञे, ॿियनि जे बचण जो ज़रियो बि बणिजी थो वञे। यानी तव्हां असांजे ईमान जी इस्लाह वारियूं जेके जॻहियूं आहिनि, ईमान जा जेके क़िला ऐं दिफ़ा वारियूं जेके जॻहियूं आहिनि, उहे अलाह जा घर बैतुर रसूलुल्लाह जिते क़ुर जी तालीम ॾिनी वेंदी आहे, इहे तव्हां असांजी फलाह वारियूं जॻहियूं आहिनि। इहे तव्हां असांजे ईमान जे बचाइण जा हिकिड़े ज़रिया जेका आहिनि, इन सां वधि में वधि मुस्लमान ताउन कंदो आहे। मुस्लमान पंहिंजो इख़लास जो पैसो उते इस्तेमालु कंदो आहे, ज़कात जो पैसो बि उते इस्तेमालु कंदो आहे, सदके ख़ैरा जो पैसो बि उन ई जॻह ते इस्तेमालु कंदो आहे। उनजी नीयत इहा हूंदी आहे क़ुर जी इशाअत वधे, क़ुर हर हिक जे बचे जे सीने जे अंदरि महफ़ूज़ हुजे। इन जे जदोजहद ऐं कोशिश बि हर हिकु मुस्लमान पंहिंजी कोशिशि कंदो आहे। अलाह अव्हांजी कोशिशि खे, अव्हांजी जदोजहद खे मां अव्हांजो दुआगू बि आहियां। अलाह साईं तव्हांखे दुनिया आख़िर जूं भलायूं नसीब करणु फरमाईंदो। दुनिया बि तव्हांजी रब साईं जेको आहे त आबाद कंदो, आख़िरत बि रब साईं तव्हांजी सवारींदो। अलाह साईं तव्हांखे वधीक ख़ुशि रखे। आमीन साईं। आख़िर में मां चवंदुसि तव्हांखे गुज़ारिश साईं, अर्ज़ु मुंहिंजो ॿुधो, हीअ अमानत मां नथो रखी सघां, छो त मां न रखंदो आहियां, काफ़ी प्रोग्राम कंदो रहंदो आहियां। हीअ तव्हांजी अमानत तव्हां वटि पई हुजे। हाणे आख़िर में हिकिड़ी धरतीअ जे हिलाली पुटनि खे तव्हां सिर्फ़ु अपील कयो, जेका तव्हांखे तकलीफ़ आहे, जेके तव्हांजे बचिड़ा हिते तालीम पिराइनि पिया, दीनी तालीम पिया पिराइनि, उनखे तकलीफ़ आहे, उन लाइ सिर्फ़ु अपील कयो। असांखे ज़रूरत जेका आहे
सोलरनि जी ज़रूरत आहे, बैटरियुनि जी ज़रूरत आहे। इहो अहम मसइलो आहे। हाणे गर्मियूं असां वटि तव्हांखे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे त गर्मी तमामु ज़्यादा खां ज़्यादा थींदी आहे। असांजे इलाइक़नि में गर्मी तमामु सुठी मुदत ताईं हलंदी आहे। तंहिंजे करे चऊं था त जमात खे इहा सहूलियत मिले सोलरनि जे हिसाब सां ऐं जेका बैटरियुनि जे हिसाब सां। इहा वधि में तव्हांखे असां अपील था कयूं। तव्हांजा असां दुआगो बि रहंदासीं। रब साईं जेको आहे तव्हांखे दुनिया आख़िरत जी फलाही नसीब कंदो। रब साईं तव्हांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब कंदो। साईं उन सां गॾु असांखे तव्हां दुआऊं ॾियो पिया। ही जिन भाइरनि असांजी हिन वक़्तु सहायता कई आहे, उन्हनि खे पंहिंजी दुआ में ज़रूरु यादि असां उन्हनि खे बि दुआनि में यादि कंदासीं। रब साईं उन्हनि जी बि दुनिया आख़िरत जो का भली करणु फरमाईंदो। हीअ उन्हनि जे कारे ख़ैर जे अंदरि हिसा आहिनि। इहे हिसा जेके लॻाया अथऊं ईअं सम्झो त इहे महदूद न आहिनि, इहा महदूद सवाबु न आहे। जेसीं ताईं दुनिया जे अंदरि आहिनि, हीअ क़ुर जी तालीम जेसीं ताईं तेसीं ताईं हिन खे सवाब बि आहे। दुनिया खे छॾे वेंदा, हीअ उहो अमल आहे, हीअ उहा नेकी आहे जो अलाह जे महबूब फरमायो, जंहिं क़ुर जी तालीम इन नियत सां वठी ॾिनी त हीउ क़ुर पढ़ियो वञे, क़ुर जे मथां अमल जी ज़िंदगी जेका गुज़ारे। अलाह जे महबूब फरमायो क़ुर जेसि ताईं पढ़ियो वेंदो तेसीं ताईं इन जो सवाबु जारी आहे। भले जा इहो क़बर जे तरफ़ ॾे हलियो वञे तॾहिं बि इनखे क़ुर जो सवाबु मिलंदो, तॾहिं बि इनखे हर नेकी जो का अलाह से उतड़े पहुचाईंदो। आमीन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो वाजिद। वाजिद। वाजिद अबू छा कंदो आहे तव्हांजो? असां बि चिंचियूं बोला। चिंची हलाईंदो। पोइ मूंखे ख़बर पई एक्सीडेंट वग़ैरह में को वफ़ात करे, इहा छा सही ॻाल्हि आहे? अबू वफ़ात करे वियो आहे। हाणे पोइ घर कीअं हलंदो आहे? मां हलाईंदी आहियां। अम्मी हलाईंदी आहे। अल्लाह अकबर। तोखे पैसा ॾियां पोइ तूं पाण खणंदे या उहे घर ॾे ॾींदे? गाॾी उन में छा वठंदव? सदो सौदो वठंदव। अल्लाह पाक सखी बानो आहे असांजो यूके जो, हाँ बर्तानिया जो। उन जे दोस्त हाफ़िज़ साहब मूं ॾे सदके जी अमानत मोकिली हुई 1580 रुपया। वठो ही पैसा।